अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया सुजाग न्यूज़ वन वज़ीर उलड़ कंध कोट में खबर शामिल कयूं था। नवीद अमर संजरानी जी कश्मीर पुलिस जी घोटिके जे कच्चे जे राउंड वारे इलाइक़े में कार्रवाई। हिकु हफ़्तो अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल कश्मीर वासी सईद जामड़ो के मुबैना पुलिस मुक़ाबले बद बाज़ियाब करण जी दावा। SSP कश्मीर अमजद अहमद शेख जे हिदायतुनि जदीद टेक्नोलॉजी सां गॾु कश्मीर इक़्तिदार हुसैन जतोई अब्बास मलक ऐं संदसि टीम जी घोटिके जे कच्चे वारे इलाइक़े राउंड में जदीद टेक्नोलॉजी जे मदद सां हिकु हफ़्तो अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल नौजवान सईद जामड़ो के मुबैना पुलिस मुक़ाबले बद बाज़ियाब करण जी दावा कई। पुलिस तरफ़ां जारी कयल बयान मूजिब कश्मीर पुलिस घोटिके जे कच्चे जे राउंड वारे इलाइक़े में जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल सां सर्च ऑपरेशन कयो। ऑपरेशन शर गैंग सां पुलिस मुक़ाबलो थियो, जंहिंमें दू बदू फायरिंग जे मुक़ाबले दौरान अगवाकार बांदी बणायल सईद अहमद जामड़ो के छॾे फरार थी विया। ॿिए पासे नौजवान जे वारसनि कंध कोट पहुची SSP अमजद अहमद शेख जो शुक्रियो अदा कयो ऐं कश्मीर पुलिस जिंदाबाद जा ज़ोरदार नारा पिण हया। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।